अॼु जॾहिं क़ौमी असैम्बली जो इजलास शुरू थियो त तिलावत कलाम पाक नैत खां पोइ हिक ॿिए पोयां 3 बिल आर्मी एक्ट 2020 एयरफोर्स एक्ट तरमीम बिल ऐं नेवी एक्ट तरमीम बिल पेश कया विया ऐं कुझु मिंटनि जी कार्रवाई दौरान ई उहे पास बि थी विया। बिलनि ते अपोजिशन जी वॾियुनि पार्टियुनि नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां पंहिंजा एतिराज़ ख़तम करे उन्हनि जी भरपूर हिमायत कई वई। रुगो जमीयत उलमा इस्लाम, फज़ल रहमान ग्रुप, जमात इस्लामी ऐं क़बाइली इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ ॿिनि मेंबरनि अली वज़ीर ऐं मोहसिन धड़ाधड़ा वॾी मुखालफ़त कई। नो जा नारा लॻाया ऐं बिल जूं कापियूं बि फाड़े छॾियूं ऐं ऐवान मां वॉकआउट कयो। अली वज़ीर ऐं मोहसिन जे डाइस भरिसां अची बिल जूं कापियूं फाड़े टुकड़ा टुकड़ा कयूं। बिल पास थियण खां पोइ इम्कान हो त पार्लियामेंटी अॻुवाण वज़ीर आज़म या बचाव वारो वज़ीर ऐवान जो थोरो मञिया, पर उन्हनि इहो बि ज़रूरु न सम्झो ऐं स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। इहो पार्लियामेंटी तारीख़ जो पहिरियों मौक़ो हो जॾहिं कंहिं क़ौमी सलामती बाबति कानून साज़ी जा न त मता ऐं मक़सद बयानु कया विया ऐं न ई उन हवाले सां मुल्क ते पवंदड़ असरनि ते रोशनी विधी वई। ॿिए पासे उन बिल जी हिमायत कंदड़नि बि ऐवान जे फ्लोर ते पंहिंजी हिमायत जा सबब ॿुधाइण गवारा न कया। बिल पास थियण वक़्तु अपोजिशन पहिरीं सफ़ में शहबाज शरीफ, शाहिद खाकान अब्बासी ऐं हसन इकबाल पंहिंजी सीटुनि ते मौजूदु न हुआ, जॾहिं त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी ऐं ख़ुर्शीद शाह बि ऐवान मां ग़ाइब रहिया। उहो शायदि पार्लियामेंटी तारीख़ जो पहिरियों ॾींहुं हो जॾहिं अक्सरियत अंदरूनी तौर ते उन बिल जे ख़िलाफ़ हूंदे बि बिल जी मुखालफ़त में वोट ॾियण लाइ तयारु न हुई। शायदि उन जो बुनियादी सबब मुल्की मफ़ादनि जी तकमील हुजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk